मोज़िज़ व्यूअर्स हेलो एंड हाय हिकिड़ो बिज़नेस आहे हिते कार वॉश जो हे होम डिलीवरी जी कार वॉश आहे घर घर ते वञी गाॾियूं धोअनि था साफ़ु कनि था हीअ हिकिड़ी बहितरीनु कंपनी आहे जेका तव्हां बि खोले सघो था ऐं मुंहिंजो इहो मशवरो आहे त हिन ते तव्हां सोचो हीउ ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो बिज़नेस आहे हे तव्हां ॾिसो हीअ कार आहे हीअ गाॾी आहे हिन में हिकिड़ी पूरी जी पूरी सर्विस आहे हिन में मशीनरी लॻियल आहे हिन पाणी जो टप आहे हीअ हिकिड़ी वैगन में हिननि ठाही आहे ऐं हीअ अचनि था खणी वञनि था जेको जेको हिननि खे कॉल करे थो उते वञी हीअ घर ते सर्विस कनि था गाॾी धोई रहिया आहिनि ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी हीअ होम डिलीवरी सर्विस आहे ऐं हीअ तव्हांखे बि अपनाइणु खपे बहितरीनु बिज़नेस आहे आलीशान बिज़नेस आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन कार जे पिकअप जे अंदरि हिन जो सॼो सामान आहे हीअ हिन में मशीनरी आहे अंदरि पाइप आहे पाणी जो कैन आहे हीअ हुनजो प्रेशर आहे हवा जी मशीन आहे हीअ हुन में हिन जे ज़रिए जेको आहे सो तेज़ हवा ॾेई ऐं गाॾी खे साफ़ु कंदा हिन में बल्ब लॻियल आहे हीअ सॼो वैगन में हीअ सिस्टम मौजूदु आहे तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हां हीअ ठाहे सघो था हलो ब्रदर हाउ आर यू How are you? How are you? Yeah, your own business, own company? No. Okay. This is the easy business. It is a business. Easy business? Yeah. Yeah. When from you do your business? Dubai. Dubai? Yeah. तमाम आलीशान आहे तव्हां ॾिसी सघो था तव्हांखे बि हिन बिज़नेस खे अपनाइणु खपे ऐं होम डिलीवरी घर ते वञी गाॾी धोअनि था हिननि खे तमामु ऑर्डर घणा मिलंदा आहिनि ब्रदर हाउ मैनी डेली कार्स वॉश Sometimes 20, sometimes 15, sometimes 10. It depends. ओके 20 कार्स sometime Yeah, sometimes. sometime 20 car Sometimes 15. 50 car 15 15, yeah. 15 Yeah. ओके हीअ ॿुधाए थो त तक़रीबन रोज़ाना 20 गाॾियूं असीं धोईंदा आहियूं कंहिं महिल असां 25 गाॾियूं धोईंदा आहियूं कंहिं महिल असां 30 गाॾियूं धोईंदा आहियूं माना हीअ जेको आहे सो रोज़ जेको हीअ बिज़नेस कंदा घटि में घटि हिन जो ॿ टे हज़ार कमाइनि We have body wash. या हाउ मच प्राइस वन कार Body wash is 150, 150. 150 Body wash. Okay. Then we have silver wash, 95. 95 And we have normal wash, 55. 55. 555 ओके हे ॿुधाए थो त 150 दरहम यानी पाकिस्तानी घटि में घटि 12-13 हज़ार रुपए जी जेको आहे सो गाॾी धोअनि था का गाॾी जेका आहे उहा जेकॾहिं फुल वॉश थिए थी अंदरां ॿाहिरां त 150 दरहम आहे न त 55 दरहम आहे 50 दरहम आहे 100 दरहम आहे मुख़्तलिफ़ हिन जी क़ीमत रखियलु आहे ऐं सम्झां ॾाढो आलीशान बिज़नेस आहे तव्हांखे बि खपे त हिन बिज़नेस जे लाइ पहल कयो दुबई में तमामु बहितरीनु बिज़नेस मौजूदु आहिनि ऐं हीअ बि तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि ऐं सिंध जो हुकुमरानी जेको आहे त उन जूं महिरबानियूं आहिनि जो तव्हां सिंधी माण्हू असां सभु बुख ऐं बदहाली ऐं बेरोज़गारी जो शिकार आहियूं